सिंध टीवी नेटवर्क तरफा 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में कंबर में बागड़ी बिरादरी तरफा मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें बागड़ी बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि सकाफ़ती वेस टोपी ऐं अजरक पाए वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते क़ौमी फनकारनि नज़ीर समो ऐं ख़ादिम ख़ासकेली क़ौमी सकाफ़ती गीत ॻाए खूब दादो हासिल कयो। इन सिलसिले में तकरीब जी मेज़बान समाज सुधारक मैडम बेबी बागड़ी ऐं शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही सिंध जो सकाफ़त ॾींहुं आहे ऐं जेका ईंदड़ 5 डिसंबर जेका आहे उहा असां तमामु सुठे पैमाने सां मल्हाईंदासीं। उन तहत ते असांजा प्रोग्राम ऐं सिंध जी तारीख़ खे उजागर करण जे लाइ असां मच कचहरियूं 5 डिसंबर असांजे सकाफ़त जो ॾियारो आहे, उनखे ईद वांगुरु ॾिसूं पिया ऐं मल्हायूं पिया। ऐं असांजे सिंध में तालीमी दोस्त स्कूल ऐं इन खां अलावा कॉलेजनि में पुरज़ोर मच कचहरियूं हली रहियूं आहिनि। अहिड़ी तरह बागड़ी बिरादरी तरफा पिण 5 डिसंबर वारो ॾियारो ईद जी ख़ुशियुनि जी मल्हाइण लाइ तयारियूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।